कंहिं मुल्क जो बादशाह ऐलान करायो त जेको बि मुंहिंजी शर्त क़बूल कंदो ऐं उहो कमु मुंहिंजो करे ईंदो त आउं उनखे मुंहिंजी धीउ शहज़ादी परणाए ॾींदुसि ऐं उन सां शादी कराईंदुसि। बादशाह ख़ासि करे जेको आहे सो सभिनि में इहो माण्हुनि में इहो बादशाहनि में हिते हुते पड़ो घुमरायो। सो हाणे सभिनी शहज़ादनि खे ख़बर पई। सो हाणे 5-6 शहज़ादा अची हुते पुॻा। सो हाणे बादशाह चवणु लॻो त अव्हां जूं महिरबानियूं, अवी मुंहिंजी बादशाही में आया, पर हाणे मुंहिंजो हिकिड़ो अनोखो शर्त आहे, उहो अव्हां खे पूरो करिणो पवंदो ऐं पोइ मुंहिंजी धीउ शहज़ादी जो रिश्तो ऐं संग आउं अव्हां खे ॾींदुसि। ते बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादी खे घुरायो। उहा बि आहे शहज़ादी, तमामु सुहिणी ख़ूबसूरत हसीन हुजे। हाणे जेके 4-5-6 शहज़ादा हुआ उन्हनि शहज़ादी खे ॾिठो, शहज़ादी सफ़ा सुहिणी। सो हाणे शहज़ादा चवणु लॻा बादशाह खे, बादशाह सलामत, हाणे तव्हांजो शर्त ॿुधायो त कहिड़ो आहे। तो हिते बादशाह चवणु लॻो शहज़ादी खे त वञ, हिकिड़ो चमकदार बेदो आहे, वञी उहो खणी आ। त शहज़ादी वई, उहो चमकदार बेदो खणी आई। बेदो अहिड़ो सफ़ा जीअं हीरो चमके, ईअं बेदो चमके। त बादशाह उहो बेदो इन शहज़ादनि खे ॾेखारियो, तमामु चमकीलो, जहिड़ो हीरो पियो चमके। त बादशाह चवणु लॻो त हीउ बेदो चमकंदड़ आहे, अहिड़ो ॿियो बेदो मूंखे खपे थो। हाणे उहो बेदो हिते अव्हां खे हिन धरती ते कोन मिलंदो। केर बि वञे इहो बेदो मूंखे अहिड़ो आणे ॾे ॿियो त मुंहिंजी धीउ शहज़ादी जो संग आउं ॾींदुसि। सो हाणे सभु शहज़ादा चवणु लॻा त हिन धरती ते उहो बेदो आहे कोन, आख़िर इहो बेदो मिलंदो त मिलंदो किथां, इहो तमामु हीरे जहिड़ो चमकंदड़ बेदो। सो हाणे नेठि शहज़ादनि इनकार करे छॾियो। शहज़ादा चवणु लॻा बादशाह खे, बादशाह सलामत, इहो शर्त तव्हांजो असांखे क़बूल न आहे। जेको धरती ते इहा शइ मिलंदी कोन त आख़िर पोइ मिलंदी किथे। असीं मुसीबत केरु खणे, परेशानी केरु खणे, एॾी तकलीफ़। त हाणे हिकिड़ो शहज़ादो थींदो बादशाह खे जवाबु ॾींदो हलियो वियो। बाक़ी रहियो हिकिड़ो शहज़ादो। शहज़ादे खे उहा शहज़ादी तमामु सुहिणी लॻी वई, प्यारी लॻी वई। शहज़ादो दिलि में उनखे चाहणु लॻो। त बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त ॿिया सभु शहज़ादा विया हलिया, तूं हिकिड़ो वेही रहियो आहीं, छा तूं हिन शर्त खे क़बूल कंदे, इहो कमु करे आणे ॾींदे। तो शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत, इहो कमु तव्हांजे लाइ आउं करे ईंदुसि ऐं मुंहिंजी हिन शहज़ादी सां तव्हांजी धीअ सां मोहबत थी वई आहे, इन जे लाइ करे इहो कमु आउं करे ईंदुसि। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, जेकॾहिं तूं इहो चमकंदड़ बेदो मूंखे आणे ॾिनई त मुंहिंजी धीउ शहज़ादी तोखे आउं परणाए ॾींदुसि, तोसां मुंहिंजो वाइदो आहे। बादशाह वाइदो करे सो पारे। हाणे शहज़ादो उतां निकितो हलंदे तो हाणे सोचे पियो त हाणे आख़िर इहो बेदो धरती ते आहे कोन, हाणे कंहिंखां पुछा करियां त इहो बेदो मिलंदो किथां। तो हाणे हलंदे नेठि हिकिड़ी जॻह ते आयो त हिकिड़ो फ़क़ीर माण्हू वेठो हुजे, तमामु पोतल कंहिं वण जे हेठि। शहज़ादो चवणु लॻो त इन फ़क़ीरनि खे ख़बर हूंदी, इहे तमामु पोतल बुज़ुर्ग अलाह वारा माण्हू, इन्हनि खे ख़बर हूंदी, इन खां वञी पुछा करियां। शहज़ादो आयो फ़क़ीर वटि, दुआ सलाम कई। तो फ़क़ीर चवणु लॻो इन शहज़ादे खे त बाबा ख़ैरु मज़ा आयो ऐं किॾां पियो वञी। तो हिते शहज़ादे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त फ़क़ीर साईं, हाणे वारो कर, उन शहज़ादी खे आउं चाहियां थो हाणे इहो कमु मुंहिंजो थी वञे। तो हाणे हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा साहिबु, तूं निकितो त आहे, पर इन शइ खे हासिलु करणु तमामु ॾुखियो आहे। कई मुसीबतूं, कई तकलीफ़ूं अची सघनि थियूं, पर ख़बर इन शइ जी मूंखे बि कोन्हे। हाणे इहा ख़बर तोखे आउं ॿुधायां थो। उतां पवंदे ई हिकिड़ा 2 पखी अथई, सतरंगा पखी अथई। उहे पखी ॻाल्हाईंदड़ अथई। फिलाणे हंधि हलियो वञ, हिकिड़ो तलाउ अथई, उन तलाउ ते अथई हिकिड़ो वणु, उन वण ते हू अचनि था, उतां ई तोखे इन जे बारे में ख़बर पवंदी त इहो चमकंदड़ बेदो आहे किथे। तो हाणे हुन फ़क़ीर खां उहो शहज़ादो थी हाणे हलंदे नेठि अची उन तलाउ ते पुॻो। ॾिठईं त उहो तलाउ ते वणु बीठो हुजे, जेको हिनखे फ़क़ीर चयो। तो हाणे हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त वणु इहो आयो, उन वण जे हेठि ॾिसे त वण मथे का शइ न हुजे, पखी न हुजनि। तो हाणे शहज़ादो चवणु लॻो त हाणे हिन वण जे हेठि वेही थो रहां, इहे पखी पाणे किथां घुमी फिरी ईंदा, तो इन खां पुछा कंदसि। हाणे शहज़ादो वेठो हुजे, थोरी देरि खां पोइ उहे 2 पखी सतरंगा, नर ऐं मादी, अची उन वण मथे वेठा। तो हाणे उहा मादी चवणु लॻी नर खे त मूंखे हाणे हिन इलाइक़े में सुख नथो अचे, त पाण खे हितां हलणु खपे ऐं हिते मज़ो न आहे इन झंग झर में। तो हाणे उहो नर चवणु लॻो मादी खे त भले ठीकु आहे, तोखे हिते अगरि सुख चैन नथो अचे त पाण किथे ॿिए हंधि हलिया वेंदासीं। तो हाणे शहज़ादे ॻाल्हायो न, शहज़ादो हुननि जी कचारी ॿुधे पियो, ई पाण में ॻाल्हाइनि पिया।
हाणे मादी चवण लॻी नर खे त ॾे ख़बर ही हेठि वेठो आहे हमरा आॻिड़ो शहज़ादो लॻे थो वेठो आहे हिते हिन सां ख़ैरु आहे। तो हिते नर चवणु लॻो मादी खे त ही फिलाणे हंधि बादशाह जो पुटु शहज़ादो आहे ऐं ही वियो हिकिड़े बादशाह वटि, बादशाह हिन खे हिकिड़ी शर्त ॾिनी आहे, तो ही शर्त क़बूल करे आयो आहे। हाणे आयो पाण आहे उन बेदे जी तलाश में, चमकंदड़ बेदो आहे, तो उनजी तलाश में आयो आहे। तो हाणे इहा शर्त हिन खे पूरी करणी आहे। तो उहा मादी चवणु लॻी नर खे त पोइ भला इहो चमकंदड़ बेदो आख़िर आहे किथे। तो हिते उहो नर चवणु लॻो, हाणे शहज़ादो सभु कुझु ॿुधे पियो, तो नर चवणु लॻो मादी खे त इहो बेदो फिलाणे हंधि हिकिड़ो पखी आहे, उहो पखी आयो आहे परियुनि जी दुनिया मां, परियुनि जी दुनिया मां पखी आयो 20 सालनि खां पोइ हिकिड़ो बेदो ॾींदो आहे, चमकंदड़ बेदो आहे। पोइ जॾहिं बेदो उहो ॾींदो आहे उन हुड़ी में त उतां हिकिड़ी परी ईंदी आहे परियुनि जी दुनिया मंझां ऐं उहो बेदो खणियो वञे। 20 साल खां पोइ उहो बेदो ॾींदो आहे पखी, हाणे पखी उते रहे थो। उहा मादी चवणु लॻी उन नर खे त पोइ बादशाह इन बेदे खे छा कंदो जेको अहिड़ी शर्त रखी आहे। सो हिते नर चवणु लॻो उन मादी खे त दरअसल ॻाल्हि इहा आहे जो उन पखी लाथो बेदो, उन लाथी बेदा 2, चमकंदड़ बेदा लाथी 2, ऐं उहो साॻी बादशाह जंहिं शर्त रखी आहे उहो हिकु चकर घुमंदे फिरंदे आयो, अची उन वण जे हेठि वेठो थकी पियो। सो कुदरत सां उहो बेदो जेको मथे हो सो खुॾी मंझां किरियो हेठि पट ते, तमामु चमकंदड़ बेदो, जादुई बेदो हुजे। सो हाणे उन महिल उहो बादशाह खयो, बादशाह चवणु लॻो त हीउ तमामु क़ीमती बेदो आहे, चमकंदड़ भलो आहे। सो हाणे उन टाइम ते बेदा त 2 लाथा हुआ पखी, हिकिड़ो हेठि किरी वियो, बादशाह खयो त परी आई पई त बादशाह उन महिल लिकी वण वटि वेही रहियो, वण जे हेठि माना लिकी। तो हाणे उहा परी आई, उहो बेदो ॿियो मथे पियो थो खणी ऐं थी रवानी। तो बादशाह इहो सभु ॾिसी वरितो। सो बादशाह चवणु लॻो त इहो ॿियो बेदो बि मूंखे खपे। सो हाणे उहो बेदो परियुनि जी दुनिया जो हुते परियूं खणियो वञनि। हाणे इहा ॻाल्हि आहे उन बादशाह खे उहो बेदो खपे, तॾहिं त इहा शर्त रखी, हाणे शहज़ादो आयो आहे। त हाणे शहज़ादे एतिरो सभु कुझु ॿुधो इन पखियुनि ॿिन्हिनि जी ॻाल्हियूं, नर मादी जूं ॿुधियूं। सो हिते उहो शहज़ादो उथी बीठो ऐं उन नर मादी खे चवणु लॻो त पोइ हाणे ॿुधायो त पोइ भला इहो बेदो आऊं कीअं उतां खणी अचां, उन परियुनि जी दुनिया में कीअं पुॼां, ऐं अव्हांखे अर्ज़ु आहे त मूंखे को रस्तो ॻोल्हे ॾियो त जीअं आऊं वञां। तो हाणे ॿई पखी चवणु लॻा उन शहज़ादे खे त हाणे ॻाल्हि ॿुध, असांखे इन बारे में ख़बर आहे कोन, जे अगरि ख़बर असांखे हुजे त तोखे ॿुधाए छॾियूं त परियूं किथे रहंदियूं, परियुनि जी दुनिया किथे आहे। तो हाणे तोखे ई पाण इहा महिनत करणी पवंदी, झर झंग वञी रुल, मन का तोखे परी हथु चढ़ी वञे, मन का परी तोखे मिली वञे। तो हाणे उन पखियुनि खां थी उहो शहज़ादो उतां निकितो। हाणे अचे पियो कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो, हलंदे हलंदे सुबुह खां वठी शाम थी वई। हिन खे लॻी उञ, हिकिड़ी नदी हुजे पाणी जी ॾिठई। सो शहज़ादो चवणु लॻो त वञी पाणी हितां पीआं ऐं पोइ वरी निकिरां। हाणे शहज़ादो आयो, जीअं पाणी बुक में भरी त एतिरे टाइम में हिकिड़ो आवाज़ु आयो, त उहो आवाज़ु हिन खे आयो त इहो पाणी न पी, पाणी तोखे आउं पीअणु कोन ॾींदुसि। त शहज़ादो छा खणी ॾिसे त हिकिड़ो तमामु वॾो नांग उहो बीठो हुजे। शहज़ादे ॾिठो, चवणु लॻो त अड़े हीउ हेॾो नांग ई ॻाल्हाए पियो। तो त शहज़ादो चवणु लॻो उन नांग खे त हीउ पाणी आउं छो न पीआं, मूंखे उञ लॻी आहे। तो नांग चवणु लॻो त पोइ मुंहिंजी शर्त आहे, उहा तूं मञ, पोइ पाणी पी। तो उहो शहज़ादो चवणु लॻो उन नांग खे त पोइ ॿुधा तुंहिंजी कहिड़ी शर्त आहे जेका आउं पूरी करियां। सो हिते नांग चवणु लॻो तूं हाणे हीअं कर, तूं अचु मुंहिंजे जिस्म ते, मुंहिंजे बदन ते तूं हथु रख ऐं पोइ तूं भले पाणी पी। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, आउं तोखे हथु लाहियां थो ऐं पोइ आउं पाणी पीआं थो। तो नांग चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे उहो शहज़ादो आयो, अची उन नांग ते हथु रखी त नांग मंझां हिकिड़ो परिस्तान जो शहज़ादो थी वियो। शहज़ादे जॾहिं ॾिठो सो परेशान थी वियो। सो चवणु लॻो त हीउ परिस्तान जो शहज़ादो, हिन खे त पर अची हलिया ऐं हीउ माना हिकिड़ो माण्हू वारो रूप थिए, पोइ ईअं थी वियो नांग मंझां। शहज़ादो चवणु लॻो त हीउ मसइलो छा आहे। सो हिते परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादे खे त तुंहिंजूं महिरबानियूं ऐं तुंहिंजा थोरा, तो तमामु भलो कमु कयो, तूं नेक दिलि आहीं। आउं परियुनि जी दुनिया जो आहियां, कंहिं बददुआ जे करे इन धरती ते आयसि ऐं नांग थी रहियसि। मूंखे उतां बददुआ में एतिरो कुझु मिलियो त तूं धरती ते वञी नांग थी ज़िंदगी पंहिंजी गुज़ार। जॾहिं को नेक माण्हू, नेक दिलि माण्हू तोखे हथु लाहींदो त तूं वरी असुली रूप में अची वेंदे। तो तूं तमामु नेक दिलि, अले केतिरे टाइम खां इन झंग में आउं धिका पियो खायां, सो हाणे आउं सही थी वियसि। तो हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ तमामु भली ॻाल्हि आहे, तूं सही थी वएं। सो हाणे हिते उहो परिस्तान जो शहज़ादो
उन शहज़ादे खे दोस्त चवणु लॻो ऐं चवणु लॻो त पोइ भला तूं किॾां निकितो ऐं किॾां पियो वञी। त शहज़ादो चवणु लॻो त हीउ मसइलो यार आहे, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। तो परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो तूं परेशान न थी, परियुनि जी दुनिया में तोखे आऊं वठी हलंदसि, परियुनि जी दुनिया में तोखे आऊं वठी हलंदसि, बाक़ी पोइ अॻियां तूं वञजां, बहितर अलाह साईं कंदो, तुंहिंजो कमु थी वेंदो। सो हाणे उहो परिस्तान जो शहज़ादो, सो हाणे उनखे पर वग़ैरह हुआ सो उॾंदो हो। सो हाणे हिन शहज़ादे खे ॿाह मजां झली ऐं हिनखे उॾाइणु लॻो। सो हाणे 2-3 ॾींहंनि जो पंधु हुजे हुन परियुनि जी दुनिया जो। तो परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादे खे त 2-3 ॾींहं लॻी वेंदा। सो हाणे इहे हलंदा आया। सो हाणे हिते शहज़ादे उहो पाणी कोन पीतो, शहज़ादे खे उञ तमामु जाम लॻी। सो अची हिकिड़े अहिड़े इलाइक़े में जा गुज़र थियो हिननि जो, तमामु ख़ूबसूरत गुल पार्क झंग हुजे ऐं उते पाणी जी नदी तमामु सुहिणी ख़ूबसूरत पाणी माना नदी माना वही पए। तो हिते शहज़ादो चवणु लॻो परिस्तान जे शहज़ादे खे त हिते बीह हेठि हलूं था, मूं पाणी कोन पीतो ऐं पाणी पियां, मूंखे उञ तमामु जाम लॻी आहे। तो परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है, पाणी पियूं था। तो हाणे हेठि लथा त जीअं पाणी पीतो त उन महिल हिकिड़ो देव अची उते हाज़िर थियो। देव चवणु लॻो त हाणे अवीं न बचंदो ऐं अवीं मुंहिंजे इलाइक़े में आया आहियो। तो हिते परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो उन देव खे त तूं ईअं न कर, आउं परिस्तान जो शहज़ादो आहियां, हिन धरती जो रहाकू आहे, इंसानु आहे ऐं असीं कंहिं कम जे हिसाब सां वञूं था। देव चवणु लॻो तूं परिस्तान जो शहज़ादो ऐं तूं भले हलियो वञ, बाक़ी हिन शहज़ादे खे कोन छॾींदसि, हिनखे हिते क़ैद कंदसि। हाणे का उहा जॻह को उहो खंडर उहो बि उते हो। सो देव उन शहज़ादे खे खणी अंदरि बंदि करे छॾियो। तो हाणे परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो त इन शहज़ादे खे आउं आज़ादु कराईंदसि, हिन मुंहिंजी मदद कई आहे, हिनखे ॾुखे टाइम में आउं कोन छॾींदसि। तो हाणे परिस्तान जो शहज़ादो सो त हाणे सही थी वियो, बददुआ वग़ैरह त हुन तां हटी वेली। तो हाणे परिस्तान जो शहज़ादो हिकु नांग थी वियो। जॾहिं अची राति थी, नांग थी सिधो आयो उते। हाणे उहो शहज़ादो हिकिड़ी जेल हुजे, हिकिड़ी कोठी माना उन में बंदि हुजे। तो हाणे अंदरि आयो, अची उन शहज़ादे सां ॻाल्हाई ऐं उन शहज़ादे खे बि कयईं नांग, सो उनखे बि उतां वरितईं। सो ॿई निकिता ॿाहिरि, सो वरी असुली रूप में थी हलिया। हाणे परिस्तान जो शहज़ादो उन शहज़ादे खे वरितईं, वरी निकिता, उहो देव रहियो हुई उते। सो उतां आज़ादु थी हलंदा रहिया। सो हाणे हलंदा हलंदा नेठि अची 2-3 ॾींहंनि जो सफ़र ख़तमु थियो। हाणे उन परिस्तान जे शहज़ादे अची उन शहज़ादे खे उन परिस्तान जी दुनिया में पुॼायो। हाणे हिते परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादे खे त हाणे अॻियां आउं नथो हलां, हीअ अथई बादशाह जो महल, बादशाह परियुनि जो बादशाह, हीअ अथई उनजो महल, आउं नथो अॻियां हलां, पंहिंजी यारी हाणे हिते ई थी। सो हाणे ज़िंदगी रही या किथे मिलियासीं त मुलाक़ात पंहिंजी थींदी, आउं हितां हाणे हलियो थो वञा, बाक़ी बक़ाया तूं पाण वञी अॻियां ॾिस। तो शहज़ादो चवणु लॻो उन परिस्तान जे शहज़ादे खे त तुंहिंजियूं वॾियूं महिरबानियूं, तुंहिंजा थोरा जेको तूं मूंखे हिते वठी आएं। हाणे परिस्तान जो शहज़ादो तूं उतां हलियो वियो ऐं हिकिड़ो घोड़ो उॾंदल उन शहज़ादे खे ॾेई वियो त तूं वापसी वरी हिन ते चढ़ी हेठि हलियो वञजां। सो हाणे परिस्तान जो शहज़ादो त हलियो वियो, हाणे शहज़ादो रहियो। सो उन घोड़े ते चढ़ियो, सिधो आयो अची बादशाह जे महल जे ॿाहिरां अची गेट ते लथो, अची बीठो। सो हाणे शहज़ादो आयो, तो उन महल में वञणु लॻो त ॿाहिरि गेट ते सिपाही बीठा हुआ। सिपाही चवणु लॻा हिन शहज़ादे खे त तूं केरु आहीं ऐं किॾां थो वञीं। तो हिते शहज़ादो चवणु लॻो त आउं धरती जो माण्हू, धरती जो इंसानु, अव्हां जी हिन दुनिया में आयो आहियां, मुंहिंजो बादशाह सां कमु आहे। तो सिपाही चवणु लॻा उन शहज़ादे खे त तूं धरती जो माण्हू हिते कीअं पुॻे। तो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त बसि आउं कीअं बि पुॻो आहियां, मुंहिंजो कमु आहे बादशाह सां, मूंखे बादशाह सां मिलायो। तो हिते सिपाही चवणु लॻा त चलो ठीकु आहे। हाणे सिपाही इन शहज़ादे खे वठी सिधो आया अंदरि महल मंझि दरबार में, त उहो परियुनि जो बादशाह वेठो हुजे। तो बादशाह चवणु लॻो इन शहज़ादे खे, सिपाहियुनि खे चवणु लॻो त हीउ केरु आहे, हिन खे वठी आया आहियो। त सिपाहियुनि हीअ ॻाल्हि करे ॿुधाई। सो शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त जेको परियुनि जो, सो चवणु लॻो त आउं धरती जो आहियां, कंहिं कम जे हिसाब सां तव्हां वटि आयो आहियां। सो बादशाह चवणु लॻो त तव्हांजो कहिड़ो कमु आहे, मूंखे ॿुधायो। तो हिते शहज़ादो चवणु लॻो त हीअ ॻाल्हि हीअ आहे ऐं इन जे करे आउं आयो आहियां, मूंखे उहो चमकंदड़ बेदो खपे थो ऐं उन जे लाइ आउं आयो आहियां ऐं हुन शहज़ादी सां मुंहिंजी मोहबत आहे ऐं इहो बादशाह शर्त रखियो आहे, तंहिंजे करे आउं आयो आहियां, इहो बेदो मूंखे ॾियो। तो बादशाह चवणु लॻो त हाणे चलो ठीकु आहे, तूं हेतिरो सफ़र तइ करे हिते असांजी दुनिया में आयो आहीं उन चमकंदड़ बेदे जी तलाश में।
तो बिल्कुलु इहो कमु आउं कंदसि तुंहिंजो, तोखे इहो चमकंदड़ बेदो असां वटि आहे तोखे आउं ॾींदसि। पर पहिरीं मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे, जे अगरि उहो क़बूलु कर ऐं उहो कमु कर त पोइ तोखे चमकंदड़ बेदो आउं ॾींदसि। सो हाणे त शहज़ादो चवणु लॻो वञी बादशाह खे, त बादशाह सलामत, बिल्कुलु तव्हांजो शर्त बि मूंखे अखियुनि ते मूंखे क़बूलु, तव्हां ॿुधायो त मूंखे छा करिणो पवंदो। बादशाह चवणु लॻो त दरअसल ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजी ज़ाल राणी परी तमामु सुहिणी ख़ूबसूरत, उनखे बददुआ मिली हिन परियुनि जी दुनिया में। सो हाणे उहा थी पई आहे पथर जी, हाणे पथर जी थी पई आहे ऐं उन चमकंदड़ बेदे सां सही थींदी। हाणे उहो चमकंदड़ बेदो उहो ई पखी असां वटि हुओ ई हिकिड़ो जेको धरती ते हलियो वियो। हाणे उते उहो बेदा लाहींदो आहे त असांजियूं परियूं वेंदियूं आहिनि, उतां उहो बेदो खणी ईंदियूं आहिनि, चमकंदड़ बेदो। सो हाणे अलाए कीअं हिकिड़ो बेदो उन बादशाह खे मिली वियो। उन बादशाह इहा शर्त रखी, जेको तूं हिते आयो आहीं, असीं ईअं कई अहिड़ा माण्हू उतां धरती तां हिते खणी आयासीं, सो असांजो उन्हनि मां कमु न थियो। तो हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ तव्हांखे कीअं कहिड़े हिसाब सां कहिड़ो कमु कराइणो आहे। सो बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल जेका राणी परी आहे, सा थी वई आहे पथर जी, कंहिं बददुआ जे हिसाब सां। हाणे को अहिड़ो नेक माण्हू हुजे जंहिं पाप न कयो हुजे, पंहिंजी ज़िंदगी ताईं माना जेको पाप न कयो हुजे, सो उहो माण्हू अचे, उहो इंसानु अचे, हीउ चमकंदड़ बेदो खणी अची मुंहिंजी राणी परी जेका पथर जी थी पई अची इनखे हणे त मुंहिंजी राणी परी सही थी वेंदी। सो हाणे कई माण्हू असां धरती तां खणी आयासीं, सो सभु आज़मायासीं, पर सभिनि जा पाप गुनाह थियल हुआ। सो मुंहिंजी ज़ाल राणी परी सही न थी ऐं उन माण्हुनि इंसान खे वरी असीं वापसी छॾियो वेंदा हुआसीं। सो हाणे तूं जे अगरि आहीं नेक, तो पाप गुनाह न आहिनि कया, त पोइ तूं इहो चमकंदड़ बेदो खण ऐं अची हाणे इनखे मुंहिंजी ज़ाल राणी परी खे, त जीअं सही थिए। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त हर इंसानु गुनहगार आहे, सो को न को गुनाह थियो वञे थो, पर हाणे आउं पंहिंजी गवाही नथो ॾियां, पर पोइ बि आउं कोशिशि करियां थो, जेकर मन तुंहिंजी ज़ाल राणी परी सही थी वञे। त बादशाह चवणु लॻो वञी शहज़ादे खे त पोइ हाणे कोशिशि कर, मन अलाह साईं सणाई करे, बहितर करे। हाणे उहो शहज़ादो उहो चमकंदड़ बेदो उतां खणी अची उन राणी परी जे बदन खे हयईं। जेॾीमहिल उहो बेदो लॻो त उहा राणी परी सही थी वेली, वापसी असुली परी माना थी वई, असुली रूप में अची वई पथर मंझां। बादशाह जॾहिं ॾिठो तो ॾाढो ख़ुशि थियो, ॿियूं परियूं बि हुजनि, सभु हुजनि, सो ॾाढा ख़ुशि थिया त राणी परी अलाए केतिरा ई टाइम खां वठी पथर जी थियल हुई। सो हाणे इहे सभु तमामु ॾाढा ख़ुशि थिया। बादशाह जी ख़ुशी जो को ठिकाणो न हुजे। बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा, अॼु त मूंखे तमामु वधीक ख़ुशी आहे, जेको मुंहिंजी ज़ाल राणी परी सही थी वई, अलाए केतिरे टाइम खां वठी पथर जी थियल हुई। हाणे तूं घुर, जेका शइ घुरी तोखे आउं ॾियां, तोखे हीअ चमकंदड़ बेदो बि ॾियां थो, अञा ॿियो कुझु घुर त तोखे उहो बि ॾियां। तो हिते शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, मूंखे ॿियो कुझु बि नथो खपे, जंहिं शइ जे लाइ आउं आयो आहियां उहो चमकंदड़ बेदो सिर्फ़ु मूंखे खपे, उहो मूंखे तूं ॾे, बाक़ी ॿियो मूंखे कुझु बि कोन थो खपे। तो उहो बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु मूंखे तुंहिंजी ॻाल्हि क़बूलु आहे, तोखे जीअं मूं चयो सो तूं ईअं कयो, तोखे बिल्कुलु बेदो आउं ॾियां थो। सो हाणे चमकंदड़ बेदो उहो बादशाह खणी अची उन शहज़ादे खे ॾिनो। तो शहज़ादो चवणु लॻो त हाणे मूंखे हीउ चमकंदड़ बेदो मिली वियो, हाणे आउं वञा थो वापसी ऐं वञी उन बादशाह खे ॾियां थो। तो उहो बादशाह चवणु लॻो त जेको परियुनि जी दुनिया आहे, सो चवणु लॻो शहज़ादे खे त चलो ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, तोखे मोकल आहे। सो हाणे उहो शहज़ादो उन परियुनि खां, उन परियुनि जे बादशाह खां, उन राणी परी खां, सभिनी खां मोकिलाए उन परिस्तान जे शहज़ादे जो ॾिनल घोड़ो उन ते चढ़ियो। सो हाणे घोड़ो उॾरी उन शहज़ादे खे खणी 2-3 ॾींहंनि जो सफ़र सिधो अची उन बादशाह जे महल जे अॻियां लाथईं। सो त घोड़ो ग़ाइबु थी वियो, सो त हलियो वियो हलियो, बाक़ी रहियो शहज़ादो, सो बेदो खणी आयो। शहज़ादो सिधो अची उन महल में डरियो, उहो बादशाह जे शर्त रखियो हो। सो अची पुॻो, सो उन बादशाह ॾिठो, सो ॾाढो ख़ुशि थियो। सो शहज़ादे चवणु लॻो त तूं मोटी आहीं? सो शहज़ादो चवणु लॻो त हा आउं मोटी आयुसि। सो बादशाह चवणु लॻो त पोइ भला उहो चमकंदड़ बेदो तूं खणी आया न? सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त हा चमकंदड़ बेदो आउं खणी आहियां, हीउ ॾिस, हीउ आहे बेदो। तो जॾहिं बेदो बादशाह ॾिठो, सो ॾाढो ख़ुशि थियो। सो बादशाह चवणु लॻो त हाणे तूं तमामु बहादुर, ऐं तोखे मुंहिंजी धीअ जो संग रिश्तो आउं ॾियण जे लाइ तयारु आहियां, तूं भले कर शादी, तूं बहादुर आहीं, तूं अलाए किथां वे परियुनि जी दुनिया मंझां बेदो खणी आएं। सो इहो वॾो इम्तिहान हो ऐं हीउ बेदो तमामु
क़ीमती ऐं चमकंदड़ आहे, कमु ॾींदो ज़िंदगी में, ऐं तूं मुंहिंजी शहज़ादी जे लाइ सही आहीं। तो नेठि बादशाह उन शहज़ादी सां कराए छॾी शादी। सो उन शहज़ादी सां शादी कई ऐं बादशाह खां मोकिलाए थियो उतां रवानो। तो आयो पंहिंजे मुल्क में अची पंहिंजे माउ पीउनि खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हीउ मसइलो हो, ऐं शहज़ादी सां शादी करे आयुसि। तो हाणे उहो शहज़ादो उहा शहज़ादी हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही में रहण लॻा। तो दोस्तों हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।